अस्सलाम वालेकुम दोस्तों, केड़ा हाल है? उम्मीद कयां तो तव्हां सब दोस्त खैर खैरियत सां हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल तकरार जंहिंजी ईंदड़ किस्त में छा थियण वारो आहे, अॼु जी इन वीडियो में तव्हां दोस्तनि खे ॿुधाइण वारा आहियूं। उन खां पहिरियां असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़। तो दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, छा मूसा इन्हनि पुलिस वारनि खां छॾी आज़ादु थींदो या न? त दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ईंदड़ किस्सनि में तव्हां ॾिसंदा त ही दरिया खान ऐं मूसा ॿई हिकिड़ी जेल में ॿधिया पिया आहिनि। ऐं दोस्तों, ॿिए तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मूसा जल्द आज़ादु न थींदो। हिन खे 3-4 किस्तो अञा अॻिते हली वञे, चाहे मूसा खे सिजावल ख़ान आज़ादु कराईंदो। सिजावल ख़ान हींअर त आज़ादु नथो कराए, अञा 2-3 किस्तूं निकिरंदियूं, पोइ सिजावल ख़ान हिन खे आज़ादु कराईंदो। तो दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां, ड्रामो अञा जाम अॻिते हलंदो ऐं सिजावल ख़ान मूसा खे ज़रूरु छॾाईंदो। तो दोस्तों, अॼु जी वीडियो हिते। वीडियो सुठी लगी असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा। मिलंदासीं नई वीडियो से। अल्लाह हाफ़िज़।